नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त उमें रुबाब चयो त हू असांखे डिॼाइण चाहिनि था पर असीं डिॼंदासीं न। जी त अॼु केस लॻल हुयो 17 तारीख़ असांखे मिली आहे। अॼु केस एडजंट थियो आहे। एडजंट थियण जी वजह इहा आहे त जेको अक्यूज़ पार्टी जो काउंसिल हुयो, लॉयर साहब अॼु न आया आहिनि ऐं हू डिले टैक्टिक्स यूज़ था कनि। सभिनि खे ख़बर आहे हू असांखे थकाइण जी कोशिशि में आहिनि। सो असांखे अॻिली तारीख़ जेका आहे 17 मिली आहे। ॿई केस लॻल आहिनि जंहिंमें कॉग्निजेंस बि डिसाइड थींदो ऐं बेल एप्लीकेशन बि ॿुधी वेंदी। कोर्टनि ते असां यकीन रखी करे अचूं था। बाक़ी इहो आहे त हुननि जे लॉयर्स जो जेको बिहेव आहे तव्हां सभु ॾिसी सघो था त असां हिते आया आहियूं अॼु हेतिरो रिस्क खणी करे आया आहियूं। उन जे बावजूद बि हू डिले टैक्टिक्स शायदि असांखे थकाइण जी कोशिशि में आहिनि। सो असां थकण वारा न आहियूं, न झुकण वारा न हटण वारा। इंशाल्लाह आख़िरी दम ताईं केस परसू कंदासीं ऐं इंसाफ़ वठंदासीं। स्कूल में जेको वाक़ियो पेश थियो उहो उनजी FIR कटिजी चुकी आहे, पर जेके जवाबदार आहिनि उहे अरेस्ट न थिया आहिनि। हू हर क़िस्म जा हरबा हलाइनि था त जीअं असां केस परसू करणु छॾे ॾियूं, पर असांखे जान जी परवाह न आहे। हुननि मां असांखे ख़तरो त ज़रूरु आहे। ज़ाहिर आहे जेके स्कूल ते फायरिंग करे सघनि था त सुभाणे हू कुझु बि करे सघनि था। पुलिस जो त ख़बर आहे 3 सालनि खां ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जो बि प्रेशर आहे पुलिस ते, पर हू जेके 2 जवाबदार आहिनि उहे पुलिस अरेस्ट करे नथी। सो उनजी वजह तव्हां सभिनि जे साम्हूं आहे त सिटिंग गवर्नमेंट जा हू रूलिंग पार्टी जा MPAs आहिनि, सिटिंग MPAs आहिनि। मां यकीन रखां थी त कोर्ट्स पंहिंजो रोल प्ले कनि थियूं ऐं प्ले करे असांखे इंसाफ़ ॾियाराइनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।